नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त मौलाना फज़ल रहमान अपोज़िशन खे लीड करे रहियो आहे। हीअ मुल्क जी बदकिस्मती हूंदी। JUI ऐं TLP जहिड़नि फ़िरका वारियत पार्टियुनि जो अॻिते अचणु पाकिस्तान लाइ ख़तरो हूंदो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जहिड़नि जमायतुनि खे सोचणु घुरिजे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन वटि को नज़रियो या पॉलिसी न आहे। वॾियुनि पार्टीज़ खे एहतसाब इलेक्शन ऐं अदालती निज़ाम में सुधारण ते ॻाल्हियूं करणु घुरिजनि। हर मामले खे केसिस में रिलीफ सां ॻंढियो वेंदो आहे त शुरूआत न थी सघंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।